चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स अरे महाजी आनी क्या कयो मारे छोरे यू अरे दियो की ताज़ीम कबू गोठ में जा पियो वहे जा पियो वापरे आज लकुड़ा तू जलाए वाली खोफ जी खबर तो मुझे लगो खतरनाक खबर केड़ी अरे बाबा अलुए वलुए के जने खबर पई न तो उपते सुबते के चरियो केवा तो बदपा फाई नहीं बदपा हां बदपा फाई केड़ो कानून को नौ कानून छा छा हां सेटा बडो आले बड्डो अरे बाबू थाने पे तुझी बता का पुत्रा सेटा तू अम्मा तो इंदो करी क्यों ही ने देखी अरे दे बदक जा पुत्र ओडी मल तो ही न काना पेथी ये मल तू पेट मा बेन किते मुझे जमर में अम्मा करी तो इंदी पुत्र तुझे जमण में माने के ओडी तकलीफ थी एको त माने जो कद 1 फुट 4 इंच केडी मल खुडीअ में पे भगी वनी के मल कोरे जे टूकीअ ते चढ़ी पे वेही रहे पोई पढ़े के समगत तू बाहर की आई गई वो खबर सी छा कई हेडी वडी त गाड़ी पानी जी भरी अची माने जे अगिया रखे त गाड़ी में वे क्या त माणियों ने तगारी में वेठी 5 मिनटन का पो हको अची कई तगारी में बस इहा तकलीफ आयस ये तो वडो दर्दी तो 10 साल मुझे तारीख लिखनी मुझी मां केडो वगे तकलीफ है जानियो केडी बार खादो भी इस्तेमाल करे के वाला करे जो बतावे भी केडी वाला खट्टे के वादर में वास्ते जी के भी बस ए जन मत आजो किन्नियों कहानी बुधा तो तर मुखे बुत में किलियों पटी दियो न किलियों मां भी यही चाहिदो है त ये किवलियूं तुझे पुत में अंदर गिरी आई हराम वारो मां सुखाए ने पुत्र जी दासी हराम खाऊ एडियूं किलियूं हराम खाऊ कोन थी दियूं न त हाजी पोए छड़ियो इन गाल के असल गाल के चोटियो हाजी कुछ असा दा यकीनो कुछ तवा भी फाटो ए फुट जेर मां खुदा न खासा फाटस त ताबनी जन जाबू ठकिना थी विंदा फिलहाल फाटण कैंसिल हाजी साहब असा वो फाटण को ता चो जैसा तू किनु करी तो जेको उबते सुबते के पेट्रोल प्यारियो उन जी रिजल्ट तुझे तमाम नुकसानकार साबित थींदी छो त इन वाक्य जो असली मुजरिम तू आई आई पादर भी तू ही कहीं दे अरे जिस ताईं वो बता सुबता ठीक न था चल तिस ताईं ता पंहिंजे कनन जा तूं बंद करे छड़ियो तूं आज साहब थोड़ा सब बंद किया कम अरे हाल वाला सब क्या थींदा रहंदा मुखे रुगो इहा इंफॉर्मेशन माना इतला दियो तो मुझे थींदड़ कुआर जो आखिर छा थी तुम्हारी कुआरे कोमा में हली वैया हाँ कोमा या किरोना बाबा मुखे वठेलो त मां उतारी कढांस ना हाजी साहब ना तुम्हारी शिकिल ॾिसंदी त शादी करण का इनकार कंदी अरे मुझी एड़ी शिकिल सुठी काते कारा अरे मुझी शिकिलियूं गवर्नमेंट ने कारे बाहरियल मुल्कन मां इमदाद वठंदी उने वाह हाजी साहब वाह बिले जे कद जेतिरो त तुंहिंजो बूथो थो लॻे मूंखे त तूं फिरौन जी उहा भेण थो लॻी जेका टे जाड़ा मुंहं ते मेकअप न कंदी ऐं मुंहं ते मुछूं अची वेंदियूं हुअसि अरे कारा या तू मुझी इज्जत थो क्यों करी या बेइज्जतो वेठो तो करी मूंखे हाँ हाजी साहब आजा याद मां तुंहिंजी इज़त तो कया जो तोखे फिरौन जी भेण सां थो मिलायां त जीअं तुंहिंजे मथां अञा थुकल आहे न त वधीक थिए अरे मां में जे करे मूंखे घटि वधि ॻाल्हाईंदा थुकूं बूजा हणंदा या मुंहिंजी इज़त आहे हाजी साहब
जेके पोयां घटि वधि ॻाल्हाइबो आहे न उहा गिला चइबी आहे ऐं जंहिंजी गिला थींदी आहे उन जा गुनाह घटि थींदा आहिनि त पोइ ठीकु आहे हली मूंखे गारियूं ॾियनि तो कोड़ ॿुचाड़ मूंखे त ख़बर आहे त मां दुनिया जो आख़िरी ज़लील आहे पर मेरी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी कुंवार जी वड़ी इन करे तोखे था चऊं माल बि ॾींदे तकड़ियूं पारा तूं बि ॾींदे ॿुधो भला ख़र्च त खणी कयां भला बची त वेंदी न हाजी साहब बच्ची त तुंहिंजी जे मुई ताला जी अरे फिलहाल त मुंहिंजी थिए न तके सालनि जा थक बुक त लाया न हाजी साहब तुंहिंजा थक तॾहिं लहंदा जॾहिं तुंहिंजी थियण वारी कुंवार कोमा मां उथंदी जल्दी ॿुधाए त ख़र्च घणो लॻंदो 50,000 रुपया या 50,000 50,000 50,000 हा 50,000 छा ते ख़र्च थींदा तुंहिंजे ॾिनल 50,000 मां ऑक्सीजन जो ड्रम घुराईंदासीं ऐं उहा ऑक्सीजन माईअ जे नक ते चढ़ंदी इन महांगाई जे दौर में माण्हुनि खे खाइण जे लाइ अटो कोन्हे तव्हां वरी हुन जे लाइ ऑक्सीजन घुराईंदो अरे ऑक्सीजन छा जी ऑक्सीजन मूं वटि पई आहे बाबा हथी की मां पंहिंजा जोरा मथो ॾियां सिंघाइण सां जेकॾहिं रड़ियूं न कई त मुंहिंजो नालो हाजी लकुड़ न आहे हाजी लकुड़ माना हड़ ऐं खड़ उहा त हिन महिल ॿुधा अथई बाबा ख़र्च न कंदे त ईअं त थींदो ई न बाक़ी जेकॾहिं ख़र्च कई ऐं माई बची वई त मां पंहिंजी भेण सम्झी हुनजो संग तोखे ॾींदुसि त पोइ ठीकु आहे 50,000 मां तव्हांखे ॾियां नेट कैश कड़क नोट लेडीज़ बना माई वठी ॾियो पर ॿुधो इहे 50,000 आख़िरी अथव ठीकु आहे ठीकु आहे हाजी साहब बिल्कुल ही जाती दो पापा वञू छोरा वञू हाजी लकुड़ जे माल खाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे असां न खाईंदासीं त ॿियो केरु खाईंदो अदी उथारे न धप जे करे असां सॼी राति निंड रहाए कई ऐं ही वरी रिलियूं जो सुता पिया आहिनि अदी मां ते इन्हनि खे पटे थकिजी पई आहियां अलाए कहिड़ो नशो करे सुता आहिनि जो चुरनि ई कोन था अदी हीअं कोन उथंदा अच त रिलियूं लायूं अदा अदा ॿाहिरि वञो जांच करे ॾिसो धप छा जी आहे रात भी निंड नाहे कई ही वञन आ जांच त कन हा धप छाजी आ अदी हाणे ही त अंदर हलिया विया असां जो त साह सूसट करे निकरे तो हाणे छा कयूं अदी पाण भी अंदर कमरे में हलूं हली पाण खे वाड़ियो के पोंडर हली हणो न त धप भी मरी वेंदासी हल अदी अंदर हलूं न त ते खुरड़ियूं आड़ी पाण खराब थी वेंदासी अच अंदर हलूं अदा ये धप तुबते सुबते जे घरात पे जे हाँ दा झंगे जे ख्याल वारी जगह बुठयल थन पोइ भी बाहर किन थाकन अदा हिते न बियो तहां हिते बीहंदो त बेहोश थी वेंदो सवेरे बि 3 माण्हू अस्पताल छॾी आया हूं इन धप जे करे हिन ॻोठ में अहिड़ी बीमारी थी पई आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां उन जो असर मुंहिंजे पुट ते थी पियो आहे हेॾे वॾे कद वारो मुंहिंजो पुटु इन बीमारीअ जे करे सुसी वञी हेतिरो बीठो आहे मां पंहिंजे पुट खे खट जी वाॾनि में विझी छिके थकिजी पियो आहे पोइ बि वधे ई नथो अदा पाण हलो इन बीमारी जे सबब इए न ते पाण बि शमू वारे पुट वांगुर सुती न वञो हलो त हलो अरे बीमार पवंदो मार पवंदो भला एॾी धप तव्हांजे घर मां मूंखे त ॾे
रुगो पार की थी आई अल्लाह रे अल्लाह हे धप कने खत्म थींदी ही छा जी धप साथ होने अदा बुरल जियो तानू रदा 4 गबा पौंड जा हा से तरह न हणी खत्म करे छड़िया हाणे ॿुधाए त हिन धप मां असां कीअं जान छॾायूं कहिड़ी शइ आहे जेका पाण खे हणूं जो हिन धप मां असांजी जिंद छुटे गोॾ ॿधी भला ये धप मां जान थोड़ी कीअं छॾायूं अलाए कीअं ॿुधाए अच त भई खट ते सुई पोइ हिक वे मथां चढ़ी इन सां ज़ाल कीअं छुटंदी बात होॾो हिकिड़ी धप ॿी धप तूं मां त मरी वेंदुसि तुंहिंजो त गुज़ारो थी वेंदो गोॾ ॿधी हज़रत हिकु ज़रूरी ऐलान ॿुधंदा ही जेको असांजे ॻोठ में ढूंढ आयो आहे हिन में वॾा जरासीम आहिनि इन खां बचणु चाहियो था त हे जेके सभु ॻोठाणा गॾु थी हिकु जॻह ते शाख ते पंहिंजे पंहिंजे चां पंहिंजे घर जे नलकनि ते हिक ॿिए खे ॿई ॼणा वेझारियो उन खां पोइ इहा ढूंढ वेंदी न त मरी बि सघो था चङो थियो हिकिड़ी राति में इन्हीअ धप मां जान छुटी पर आदा सज़ा सभिनी खे वॾी मिली आहे मायुनि मर्दनि ॿारनि पंहिंजे समय सभु वाहन में वेठा हुयासीं बस चांहि पीअंदो छो न पीअंदासीं बाबा इन्हीअ चांहि जे करे त ॻोठे छॾे आया आहियूं छो भला तव्हांजे ॻोठ में होटलूं न आहिनि छा होटल में आहिनि पर खीर सही न आहे छो खीर में पाणी था विझनि छा बाबा खीर में पाणी हुजे त भलो आहे अॼुकल्ह त ज़हर मां खीर था ठाहिनि हा इहो केमिकल वारो खीर माण्हुनि खे बीमार करे मारे थो अब बोरी में जो असली खीर आहे ते चांहि अहिड़ी प्यारी न था जहिड़ो माओ चङो तकड़ियूं ॿ चांहियूं खणी अचे ठीकु आहे वठ ठीकु आहे मेहंदी लगा दी गाना बदबा ओ मेहंदी लगा दी ओ गाना बदबा ओ मेहंदी लगा दी गाना बदबा अलाम लकुड़े दे हाल वाले ॾाढो ख़ुशि तो थी छो फुफाई दुबई आया सा पुत्र पुफी दुबई आई दी मासी मोरे मां घुराई दुसि मोरे मां भेनरू बपोर मां आई दियूं ख़बर थी छो आई दियूं नचंदियूं कुॾंदियूं पर तोखे पुट नचण जे लाइ कॾहिं बि इनवाइट इंट्रोडक्शन मां कोन कराईंदुसि ख़बर अथई जो ओ भला मां कहिड़े दर्द जी दवा आहियां मूंखे कोन चवंदे छा मूंखे ख़बर आहे त तूं आदतड़ीअ खां मजबूर आहीं तूं पाण नचंदे पुट ए कुॾका ॾींदे दुहलो ईंदो सुम्हणे पर ॾे हाल वाले इहा जेका तूं ख़ुशी थो करी कहिड़ी ख़ुशीअ में थो करी ॿीअ खे थो कयां मुंहिंजो मतिलबु आहे त शादीअ जे बंधननि में क़ाबू आई मतिलबु त शादी थो करी हा शादी तूं कंदे फ़ाइदो असांखे थींदो शादी मां कम सही फ़ाइदो वरी तव्हांखे थींदो छो हा ॾिस न तूं शादी कंदे कुंवार खां परे ई कोन थींदे ईअं ॼण कुतो दोस्त में पियो आहे पोइ असांजे ॻोठ जी जेके न्याणियूं आहिनि औरतूं तुंहिंजे किनी न पिचुनि वारी नज़र खां त बची पवंदियूं न इहा तुंहिंजी ग़लति फहमी आहे छो त शादीअ खां पोइ मां चार्ज थींदुसि चार्ज पोइ त अञा बि मुंहिंजो लूस पाइप वधंदो आहे मतिलबु त तूं कुते जी पुछ वांगुरु कॾहिं बि सिधो कोन थींदे अड़े चरिया औरतूं त मुंहिंजे लाइ ऑक्सीजन गैस वांगुरु आहिनि जेकॾहिं मूंखे हे ॿनड़ियूं नक में न पवनि त मां फतकी मरां इहो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो जॾहिं मस्जिद मां ऐलान ॿुधंदमि त लाम लकुण सिधो थी वियो ऐं मां नची कुॾी तुंहिंजो कांध पोइ खणी ईंदसि फ़िलहाल मां हिकिड़ी शादी थो कयां उन हिकिड़ीअ मां फाड़ गुथी दम पटे पोइ बटण खे वठंदुसि पोइ ख़बर थी मां छा ॻाईंदुसि रख संदुलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाॾा रख संदुलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाॾा ऐं ॾिसो मोए जो कमु मोए जो हिकिड़ो पेर कबर में पियो आहे टे शादियूं थो करे टे ऐं अलाह कंदो रब कंदो मौला कंदो त तूं कबर में हूंदे कबर में
राम लकड़ बुद्धि छॾ मुंहिंजो बि नालो वाचुअरो अथई वाचुअरो फिरे फिरे फिटी करे छॾींदीसीं मतां भुल हुजई अदा सुबता जी अदा उबता ॿी ॻाल्हि ॿुधी अथई अदा मत पहिरीं ॻाल्हि बिना ॿुधी त वरी ॿी काॾो ॿुधंदुमि ॿी ॻाल्हि ॿुधायां तो पहिरीं ॿुध ॻाल्हि हाजी लकुण शादीअ लाइ सटूं हणंदो थो वठे पर ॿी ॻाल्हि इहा आहे त हुनजी कुंवार लभ ई कोन थी लकुण केतिरा शादी करे उहा कुंवार किथां अचे इहा ॿी ॻाल्हि ठही अदा हाजी लकुण वरी शादी तो करे वरी वरी छा अधी चरी ऐं छा तोखे ख़बर न आहे न अॼुकल्ह दौर अहिड़ो आहे माण्हू न को उमिरि था ॾिसनि न को माण्हू ॿूथ था ॾिसनि बसि ॾिसनि था त हिन मुंहुं वटि पैसो केतिरो आहे ऐं ख़बर अथई न हाजी लकुण वटि केतिरो पैसो आहे अलाए केतिरो अथसि माण्हू ईअं सम्झो त न्याणी पंहिंजे पैसे खे था ॾियनि हाजी लकुण खे अंगूठो बि कोन था ॾियनि अदा पर इहा कंहिंजी फिटी आहे जो पंहिंजी न्याणी जीअं रही दोज़ख में तो उछले इहा मूंखे ख़बर कान्हे का अधी मढाणी बाक़ी इहा ख़बर पई आहे त संग कारे वारा न करायो आहे हूंदी का हाजी लकुड़ जी उमिरि जहिड़ी कुराड़ी ॾंद खाधल ॼाटू भगल चिॿी सिॿी का हूंदी मोचारी लकुड़ खां पैसा कढण जे लाइ त परणाइसि बाक़ी लाइक़ त कोन्हे लकुड़ इहो थोरो लाहिण जे लाइ असांखे लकुण जी शादीअ में हलणो पवंदो हाजी लकुड़ थोरा बि कंदो आहे छा मूं त पहिरियां चकर ॿुधो आहे पर तव्हां ॿिन्हिनि ते कहिड़ो थोरो कयो अथऊं अधी मंडाणी तोखे त ख़बर न आहे न तूं त घर में वेठी आई न हे जेको नुरल ऐं भुरल खे अच्छा डुकाए मारियो न इहो बि हाजी लकुण जी महिरबानी त आहे असां ते अदी इहा जेका असांजी स्पीड वधी न जेको असां ईअं स्कूटर ते पिया भॼूं असांखे हाजी लकुड़ पेट्रोल पीआयो हुयो पेट्रोल तव्हांखे लकुड़ पेट्रोल पीआरियो न अधी अधु सुबुह तो सही थो चए न त तोखे त ख़बर आहे असांजी गैरत घसी वई आहे ऐं घसियल गैरत खे गिरीस बि कोन ॾिनो थी इन जे करे पेट्रोल पंहिंजो कमु करे ॾेखारियो अधी मांधाणी जी अधी हाजाणी लॻे थो त नूरल ऐं भूरल खे झुकाइण जे लाइ असांखे पेट्रोल इस्तेमालु करणो पवंदो अदी मता इहा ग़लती कई अथव असां पेट्रोल पीतोसीं सोटनि खे ड्रिकायोसीं पर उन पेट्रोल जे असर खे ख़तमु करण जे लाइ तव्हांखे केॾी महिनत करणी पई अदी इन भॼ में हाजी लकुड़ जी कहिड़ी महिनत हुई अदा सुबता जी अदा बता तू छॾ हिननि खे कहिड़ी अकुल जी ॻाल्हि अकुल कोन्हे न असांजूं भेनरूं पर अकुल ठुप कोन्हे तूं तयारी पकड़ त हलूं लाजी लकुण जी शादीअ में झुमरियूं मुमरियूं बहनूं ऐं नोट गोरींदा न उहे बि मेड़े किथां भरियूं अदा पोइ उते भत बि खेदासीं या भत मिलंदो पाण ई मिलंदो बूटलो बि खाईंदासीं सोच हिननि जे आसरे असां पंहिंजा घर घाट छॾे आयासीं दर पदर जासीं रुगो बसि झुमरियुनि जे कढ हिननि जो इहो हाल आहे नाचो कढ ही ॾिस असांजे मुड़सनि जी हालत ईअं था नचनि ॼण पीउ जी शादी अथनि अधी गर्मी असां मुड़सनि खे ॿियो कमु कहिड़ो आहे भला अधी गर्मी चल न को पैसे वारो माण्हू था ॾिसनि ॾिसो उन्हनि जे कीअं था सनी कनि अधी भले ई सनी कनि पर मिलंदनि उहे ई सुकल खारकूं अधी होॾे त ॾिस वारे मुड़स जी टंग थी भॼे कीअं वेठो थो झुमरियूं हणे अधी हू ॾिस मूं वारो मुड़स कीअं पियो नचे मार पयसि किरे त वरी जंग न भॼी पयसि वरी अची हिते किरंदो आयो ॾिसी घोट चढ़ियो अथई घोड़े नास पितो मोड़े गुड़बदी कहिड़ो मिसाल नो थी दावत हाजी लकुणो नक पितो आई कोन बेनोसो आ कांग जी हडी खाधल अथसि अलानी लकुण लांती खे त हणो खॾ में इहो त लूखाइप में पहिरियों नंबर आहे ॻोठ में इन जहिड़ो लूसी ऐं लालती त ॿियो को लभंदो ई कोन पर उहो असां वारा सालड़ा भोलड़ा ॾिसी टप ॾींदा था वतन जिस्म कुटड़ था ॾिसीनि जहिड़ो हिननि जे पुफीअ जी शादी हुजे न ह अलाए त कहिड़ी लालती लकुण हिननि खे लालच ॾिनी आहे जो वतन सां पोयों कूर कूर कंदा अदा कुझु त अथई
तॾहिं त असां जेके इहे साला भेणियूं आहिनि न खंभराटियूं पिया था हणनि हिक ॿिए जे मथां चढ़े। अदा सच पुछी न त मूंखे दिलि में मिड़ई खुट 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 पई थी थिए त असांखे बि बुछड़ो करण में इन लांती लकुण जो हथ ज़रूरु हूंदो। सभु कुझु ज़ाहिर थींदा रुॻो पोरे जा गुज भरजनि पाणे ई इहो अगरि छॾींदो त असांखे असांजे सोट नथा दलील कंहिं करायो आहे। होॾे होॾे होशी दिशी दी ॾिस कारो कारो इहो जहिड़ो हिन जे माइटनि जी शादी हुजे अबाड़ा हुजनिसि न कीअं रब पई थी पए ज़मीन खां कीअं पियो थो मथे उछलिजे हेठि ठही लांती। पर तव्हां वॾा ॿुधो सही इहो जेको शमू कारो आहे इहो को पंहिंजी का बचल सचल का साली कुराड़ी त कोन थो पढ़ाए आहिनि त पीउ पुट वॾा अरीका कारो हणंदो आहे आलू खणंदो आहे लकुण खे बि आंदो हूंदनि कंहिं लामारे में। सदा वॾा हाणे रुॻो इहो ॾिसणो आहे इहो लंगूर कहिड़ी हूर सां थो पाणिजे। हणी सदा खॾ में पंहिंजो कहिड़ो कमु जो पाण हिन विच में तव्हां सोचींदा इहो लालती लकुण ॼाणे उन जा लक्षण ॼाणे न पाण हलो ये दी इन मोए जो मुंह ते ॾिस ॼण बकरी वाॾण में फाथी पई आहे। कंहिं ट्रक जो न पत्थर फ्री लॻोसि बटरी हथ में। अदी इने ॻाल्हि खे त तूं छॾ खणी पर पाण वारा ॿाहिरि ॾिठा अथव ईअं मस्तु लॻा पिया न ॼण भेण खे पढ़ाइण था वञनि। होड़े होड़े डिड 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 से निकिया था बुढ़ी नथा मरनि बेस्ता अयो ॿुधाए सुभाणे खे त ॾिस अయ్య दी असांजो छा वञी असांखे बि गिला थोरी कंदा आहियूं तो न दी पाण किथे कयूं गिला अल्लाह माफ़ी ॾे तोबा तोबा हल दूर वञी पाण ॾींहुं दूर ॿुधो तूं लंडा धमाका ॿुधो ॿुधो तूं लंडा धमाका वरी अलाए कहिड़ी ॼाणी जी ज़िंदगी बर्बाद थींदी जो हिन काट कुठड़े सां शादी थी करे। इने खे एड़ी तेड़ी कोन मिलंदी। एड़ी तेड़ी हूंदी त इंसान जो बचड़ो न। भला इहो त सही आहे न त असांजी ॻोठ जी माइन त बुरी नज़र लंदी। किथे उहो मूंसां मिलियो मूंसां त साॻी ॻाल्हि के असां तो चवे पियो शादी खां पोइ त मां अञा चार्ज थींदसि। आंगूठो अञा बि चार्ज थियो न त बैटरी ठका ॾिनी ऐं पासो वठी पियो हूंदो पोइ अहिड़े बेपते खे छा लक़ब ॾिजे। उनखे कहिड़ा लक़ब ॾींदी हू पाण खे चवंदो मैं त दुनिया जो आख़िरी ज़लील आहियां चङो हवी आऊं वञाए थो मुआ काटे थो वञे ऐं चवी इहो त टाइम आहे रोज़ी करण जो ऐं ॿ टे लारा लपा ॾेई के टुंका शुंका हणी लकुण जा हथे जा पैसा था कढी अचा चङो पाए पाए मां हलाए थियो। ॿुध त सही मुंहिंजी ॻाल्हि घर जो कमु केरु कंदो। हिकिड़ो मिंट फोन आई आहे। हेलो न केॾी महिल अरे छा थियो कारा पेरनि जूं तिरियूं मेटियोसि नास चुटकी सिखायोसि। हाजी साहब कमु ख़तम थी वई। कमु ख़तम थी वियो मतलब त जैसा तुझी शादी पई थी न उहा थधी थी वई अथई। थधी थी वई आहे कुआरियूं बि थधियूं थी थियूं छा थधी छो थी वई आहे। चवनि था जेका मेहंदी मोकिली हुयो न उन में छा कुझु पियल हुयो लॻाइण सां उहा थधी थी वई आहे। गरम करण जे लाइ एतिरा खट जे टांटा दुखायोसि न। बाबा टांटनि खां कमु चढ़ी वियो आहे कुआर बि ठरी वई ऐं जेको भत रखरायो वई उहो बि ठरी वियो। कुआर बि ठरी वई भत बि ठरी वियो पोइ त बाबा हाजी लकुड़ ते मरी वियो। न हाजी लकुड़ मुंहुं न आहे उहा कुआर मरी वई जंहिंसां हाजी लकुड़ जी शादी थियणी हुई। अड़े भॻा किथे मखाब त कोन सा सच ॻाल्हि सच आओ कुरान खड़। हाँ बा हाँ
सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।